अदा त जिए थो पंहिंजे मतलब जे लाइ, असांजी जिंदगी जी त उनखे का बि परवाह कोन्हे का। हा कमज़ादी, असांजी जिंदगी सुखी गुज़रे पई, सिजावल असांजी हर ज़रूरतूं पूरी थो करे, पोइ तोखे न छा खपे? जीअण जे लाइ रुगो पेट भरणो न आहे हूंदो, जिंदगी में ॿियूं बि घुर्जूं आहिनि जिन जो पूरो थियण लाज़मी हूंदो आहे। जेके तुंहिंजूं घुर्जूं आहिनि इहे कॾहिं पूरियूं कोन थींदियूं। मूंखे ख़बर आहे तव्हां जॾहिं पंहिंजी धीउ जी कोन ॿुधी त मुंहिंजी वरी कहिड़ी ॿुधंदव। मञण लाइ त तुंहिंजी हर ॻाल्हि मञे थो सिजावल, पर तुंहिंजो इहो किरदार न आहे जो तोखे पंहिंजी मर्ज़ी ते छॾे ॾे। दुनिया में बुछड़ो किरदार भाॼाई तोखे रुगो मुंहिंजो ई नज़र ईंदो आहे, पर ईअं न आहे। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ तूं ई ॿुधा त तुंहिंजो किरदार केतिरो सुठो आहे। भली मां तोसां बहस करणु नथी चाहियां, मूंखे ख़बर आहे जेकॾहिं मां घणो ॻाल्हाईंदसि न त अदा मुंहिंजी निड़ी ते लत रखंदो ऐं चवंदो त मूं वात हणणु शुरू कयो आहे। मां बुरी त बुरी सही, मूंखे माफ़ी ॾियो। हर माण्हू पाण खे पाक ऐं साफ़ सम्झंदो आहे, इहो तो कुदरत वारो ई ॼाणे थो त केरु केतिरो सुठे अमल जो मालिक आहे। लीमा, जेकॾहिं तूं जवान जो पुट आहीं त मूंसां जी शादी खे रोके ॾेखार। अॼु हेॾे सालो तो लीमे खे घटि सम्झो आहे छा? तूं बि कुझु न थी त तोवारो छोरो इहो जेको आहे मूंछो आहे इहो त शादी करे वेंदो। हा आहे, तव्हां मूंखे बेवकूफ़ था बनायो। हा, तव्हां पंहिंजी पर में शाना आहियो। हा, तव्हांखे ख़बर कान्हे त लीमो मिठो बि आहे खटो बि आहे। इहो कीअं माना? अरे बेवकूफ़ खे वधीक बेवकूफ़ कीअं माण्हू बनाईंदो आहे? मखण तूं पाण खे शानो न सम्झ। अलाए केतिरा साल तूं तोखे खाधो आहे बुसरी में, तूं मुंहिंजे पेट में आहीं, मां तोखे चङी तरह सुञाणा थो। तूं शानो न थी इहे ॻाल्हियूं ॿियनि सां कर। तूं जी ऐं सालू जी नियत में छा आहे मूंखे सॼी ख़बर आहे। मां तव्हांखे ईअं सुञाणा जीअं ओड गॾह खे सुञाणे। समझी त पोइ ॿुधा मुंहिंजी नियत में छा आहे। तूं तो चवीं त जीअं हिन शादी में लीमो गंद करे, हा, ऐं मूंसां मूंखे बंदूक हणे जीअं तुंहिंजो रस्तो साफ़ थी वञे। इहो कीअं माना? लीमा, हिन जे रस्ते साफ़ करण कोन ॾींदासीं। बाबा जेकॾहिं ख़ुदा रखासा मूं से तोखे ॿारे में धो तूं गुज़ारे वे तोखे पूरे आयासीं न। रस्तो ख़ाली थियो, पर रस्तो ख़ाली कोन थियो छो त मां वेठो आहे न। वरी उहा जॻह मां वठंदुसि आहे। अॼु मूंखे ख़बर पई त शैतान तूं बि आहीं, माना तुंहिंजी बि दिल में बिलो आहे न। तव्हां ॿिन्ही मां केरु घटि न आहे। हिकिड़ो शैतान, ॿियो शैतान जो चेलो। मां सभु सम्झां थो। ओ लीमा यार, गैरत कर, कुझु गैरत कर। अरे तोखां वधीक मां गैरती आहियां। मां पंहिंजे घर में थो रहां ऐं तूं पंहिंजे ज़ाल जे घर में थो रहीं। तो वटि आहे छा ठोया? लीमा, जेकॾहिं मखण सां मलाखड़ो करी त मां तोसां गॾु आहियां। वॾे वाह, वॾे वाह। अहिड़ो दुश्मन गॾु हुजे त पोइ ॿियो दुश्मन माण्हू न हारे न। असांखे पाण में मिलाई थो। ही बात सभु खे चरियो आहे। तूं वञ भला, वञ। ये वरी सजण मुंहिंजो कॾ हा मूंखे लटा पियो थो जे। इलाही दफ़ा कुझु समाज मूंखे बि मारे थो, पर मां हिनखे कॾहिं न कॾहिं हिनजो मां सिर विञाईंदुसि। बसि तूं रवानो थी। मां वञा? हा, वञ। ठीकु आहे। इहो भला अरे दे सर को कोठो कई। हा, भेड़ी वगे परार माण्हू जो ठाराई दी सुभाणे नुस्कान थी पए, भेड़ बेवा थी कोई त पोइ आहे। घणा चक्कर तो मूंखे लीमे जे हथां मारायो आहे। हा, अरे उहो मुक़ाबिले यादगिरी विसरी वेंदी आहे। मां कंहिंसां गॾु हा मूंसां सजावल सां मिली आयो आहियां ऐं सॼी संगत खे सॾु बि ॾेई आयो आहियां। दुरुस्त संगत जो रवैयो कीअं मूंसां सभु कावड़ में हा ऐं ईअं था सम्झनि ॼण त इहो खून असां कयो आहे। असुल कातिल उन्हनि खे कॾहिं बि हथु कोन ईंदो। दुरू मां बसि रुगो पंहिंजी शादीअ मां फारिग थी वठां, पोइ असां हिन कातिल खे ॻोल्हे वठंदासीं। मूंसां इन क़त्ल में नवाब खाना जा त हथ न आहिनि। दुरू कुझु बि चई नथो सघिजे, बाक़ी इहा पक सम्झ त हिन खून में वक़्त ज़रूर शामिल आहे। वक़्त जा नवाब खान सां वास्ता आहिनि, पर हू असांजे साम्हूं अञा खुली न आयो आहे। केरु कंहिंसां ॿधल आहे ऐं कंहिंजे विच में कहिड़ा राज़ आहिनि, इहा पाण खे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। समूरी हक़ीक़त खुली तॾहिं ईंदी जॾहिं असां नज़ीर सां मिलंदासीं। तूं छा थो सम्झी दुरू त नज़ीर खे कंहिं गुम कयो हूंदो? वक़्त या नवाब? कुझु बि नथो चई सघिजे मूंसां। दुरू जॾहिं राति ॾींहुं उन्हनि जे पोयां रुलंदासीं न, असुल हक़ीक़त जी पोइ ख़बर पवंदी।
हिन महिल एतिरो पाण वटि टाइम कोन्हे। मूंसां फ़िलहाल तूं पंहिंजी शादीअ जो सोच, खैर सां तुंहिंजो निकाह थी वञे इन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। त पर ठीकु आहे गुरु, तूं गाॾी कर ऐं मूंखे ॻोठ छॾिया, पर हा सुबुह जो चाचा सां गॾु तूं मूं वटि सवेर पहुची वञजांइ। अची वेंदुसि मूंसां। ऐसे जो साहब मां समझा थो त तव्हां असल कातिलनि खां भटकी जांच ॿिए पासे पिया कयो। जंहिंजे मथां असांजो शक वञे पियो उनखे गिरफ़्तार कयूं पिया। तमामु जल्द कातिल खे लाकब जे पोयां ॾिसंदे। ऐसे जो साहब कातिलनि जी निशानदेही मां थो कयां, पर उन्हनि खे गिरफ़्तार तव्हांखे करणो आहे। जेकॾहिं तव्हांखे पक्की ख़बर आहे त पोइ ॿुधायो, उनखे बख़्श कोन कंदासीं। ऐसे जो साहब ख़बर पक्की न आहे, पर मुंहिंजो ॿारहाना शक उते आहे। जेकॾहिं तव्हांखे ॿारहाना शक उते आहे ऐं मां बि उमेद रखां थो त कातिल उते ई हूंदा। हा ऐसे जो साहब, मुंहिंजो बि अंदाज़ो इहो ई आहे त असांखे कातिल उते ई मिलंदो। पोइ ॿुधाए मूंखे त मां अॼु राति ई उते वञी छापो थो हणां। अॼु राति तव्हांखे उते केरु बि हथ नाहे। छापो तव्हांखे सुभाणे सुबुह जो हणणो पवंदो। ठीकु आहे मीर, जेकॾहिं तव्हांखे पक्की ॼाण आहे त पोइ उहो छापो सुभाणे सुबुह जो ई हणंदासीं। पर इहो ॿुधाए छापो किथे हणणो आहे। ऐसे जो साहब तव्हांखे सुभाणे छापो किथे कीअं हणणो आहे इहो तव्हांखे मां थो ॿुधायां। कंहिंजे मथां हला करण जो प्रोग्राम आहे। असांजी अख जो कंडो हींअर सिजावल आहे। जेसीं ताईं इन सिजावल खे ख़तम न कंदासीं तेसीं ताईं मूंखे त सुकून न ईंदो। वॾा मां त चवां थो हिन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयूं। न वाहिद न, हाणे इहो मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल नाहे करणो। जेकॾहिं इहो मसइलो हल करणो आहे त हथियार जे हिन नालीअ जे ज़रिए हल करणो आहे। हिन नालीअ जे ज़रिए। मूंखे तव्हां छॾियो, हिन कमीननि जे पोयों वञो। जो ख़बर कम थी वियो? हा बाबा साईं कम थी वियो। कम थी वियो त पोइ मां घर थो हलां। लापरवाही न कजो पोयां। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी आराम कयो, असां हिते वेठा आहियूं। हींअर त तव्हां पोइ घुमंदा अचो, होशियारु रहिजो। जुबन ख़बर पई त इहे कमीना केर हुया? न बाबा ख़बर न पियो केर आहे। चोरी कुत्ते वारो चक हणी विया। पक ये सिजावल हूंदो या सिजावल जा माण्हू। अरे अकबर इन गिदड़ खे वठी आ। जी बाबा साईं। माजिद तव्हांखे उते कंहिं ॾिठो त कोन हो? न वॾा, असांखे त उते कंहिं कोन ॾिठो। वॾा हिन गिदड़ खां कहिड़ो कमु वठंदव? बाबा साईं सिजावल खान आख़िर मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? अरे तूं मुंहिंजे बिगाड़े बि छा थो सघीं? हा राति मूंखे हे ॿधी हेॾे छोकिरी आहिनि तो ॾे। तो सॼी ज़िंदगी नवाब खान लाइ लूस पाई कई आहे ऐं पादर ई खाधा अथई।
हाणे गुलड़ मां चाहियां थो त तूं मुंहिंजे लाइ कमु कर। ख़्याल रखां न जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त कसम सां पोइ मां हाज़ुर आहियां। हुकुम कर, मूंखे छा करिणो आहे ॻाल्हि कर रुगो। ॾिस गुलड़, तूं पंहिंजी जान बचाइण लाइ मूंसां तकड़ी हाथो करे, पर जेकॾहिं तूं हितां निकिरण खां पोइ मुंहिंजो कमु न कयो, यादि रख पादर कोन खाईंदे, सिधो चैन कुलनि ते कब्रिस्तान वेंदे। सिजाल खान, मां मरण न चाहियां। हुकुम कर, मूंखे छा करिणो आहे? मूंखे जीअणो आहे अञा। नवाब खान जे लाइ जासूसी कंदो ई न। ठीकु आहे, पर हाणे हीअं कर जो तूं हितां जूं ख़बरूं हुते न, पर हुतां जूं ख़बरूं हिते पहुचाईंदे। छा थो चईं? हा ठीकु आहे, ठीकु आहे। हुकुम कर, मां सभई ख़बरूं तोखे अॼु ॿुधाईंदुसि बाक़ाइदे सां। ठीकु आहे, तूं हाणे त वञ भली, पर गुलण हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, जेकॾहिं मूंसां ज़रो बि धोखे करण जी कोशिशि कई, मुंहिंजे हथां तोखे केर बि बचाए न सघंदे। दिलि ऐं दिमाग़ में इहा ॻाल्हि चङे नमूने विहारे छॾिजे। डर सर तव्हां बिल्कुलु ठीकु आहे, ट्रिप ख़तम थी, तव्हां घर वञी था सघो। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। वॾा छा था सम्झो? सूबेदार सिजावल खे गिरफ़्तार कंदो? अॼु ख़बर पइजी वेंदी। ॾिसूं था इहो सूबेदार इकबाल इन सिजावल सां केतिरी तो वंगार वहे। वॾा सिजावल में हथु कोन विझंदो, हुनजे हिकु या ॿिनि हमराहनि खे गिरफ़्तार कंदो। इन सिजावल मूं मथां फायर कयो आहे ऐं मुंहिंजे कुल्हे में लॻी चमाऊ थी वई आहे, पर पोइ बि त गोली गोली आहे, लॻी त आहे न। पुलिस ते हाणे असांखे फाड़णो न आहे, न ई उन में का उमेद रखणी आहे पुलिस में। मौलवी साहब खे चई हुआ, मौलवी साहब पहुचण वारो आहे, बसि बिस्मिल्लाह करे निकाह पढ़ाए। मूंसां मौलवी साहब अचे त जल्दी निकाह पढ़ाए ऐं निकिरो। मूंखे तोखां पाण वधीक तकड़ा है न। हा, सही आहे, सही आहे, सही आहे। यानी त न पोइते आहे तव्हांखे निकाह जी एतिरी जल्दी? सूबेदार साहब अंदर अचो। असां पंहिंजी ड्यूटी था निभायूं, कंहिंखे अजायो परेशान करण इहा आहे तव्हांजी ड्यूटी। तव्हांखे परेशान करण लाइ हिते न आया आहियूं, पर खून जी जांच करण लाइ आया आहियूं हिते। सूबेदार साहब, मूंसां जी अॼु शादी आहे, उहा थियण ॾियो। सुभाणे मूंसां ऐं मां थाणे ते पेश पवंदासीं। थाणे ते अचण जी ज़रूरत न पवंदी, जेकॾहिं तव्हां असां सां हिते ताउन करणु चाहियो था त पोइ ॿुधाए छा करिणो आहे असां? सिपाही ॾिसो हिननि खे।
अब इन कुल्हे ते गोली जो निशान आहे। इन्हनि ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो। इकबाल साहब तकड़ न कयो, मूंखे पहिरियों इहो ॿुधायो इन्हनि खे तव्हां कहिड़े केस में था गिरफ़्तार कयो? असांखे पक्को सबूत आहे, पक्को। दरिया खान जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे ऐं FIR में बि इहो ई लिखियलु आहे त कातिल जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे। ओ हिते रखीस जेको मां कम न करे सघियुसि ओ वीर कयो। वाह वाह। हलो हे छा थो थिए? सम्झ में ॻाल्हि कोन्हे थिए आहे। अलाए मां खणा जेको तूं थो ॾिसी उहो ई मां बि थो ॾिसां। कीअं माना? वक्त मूंखे सही सही ॿुधा। राति शेर अली जे मथां गोली हलाइण वारो तूं त नहीं? शेर अली जे मथां? छा पियो सोची? काथे गुम थिए? इहो ई पियो सोचां चाचा त शेर अलीअ खे कॾहिं गोली लॻी आहे। राति शेर अली जे मथां हमलो थियो ऐं बाह में गोली लॻी त बची वियो आहे। इहो कंहिं ॿिए जो कमु हूंदो चाचा। जेकॾहिं वक़्त जी गोली हले हा त शेर अलीअ जो सीनो परूड़ थी वञे हा चाचा। बचण जो त सुवाल ई पैदा नथो थिए। जेकॾहिं तव्हांजी दुश्मनी शेर अली सां आहे न त पोइ पक सम्झो ॼाण पुलिस आई तव्हांखे गिरफ़्तार करण लाइ। छोटे हिन दर ते न पुलिस ईंदी न इहा गोली असां हलाई आहे। इहो कमु सजावल जो हूंदो। मूंखे पाण इन ॻाल्हि जी सोरहाना पक आहे। शेर अली ऐं सिजावल जे विच में छिकताण हले पई। पक इहा गोली सिजावल ई हूंदसि। नवाब खान, मां मूसा ऐं दरिया खान खे खून जे केस में गिरफ़्तार थो कयां। इकबाल साहब तव्हांखे शायदि ग़लतफ़हमी थी आहे। हिन केस खे असां मुंहुं ॾेई वेंदासीं। तव्हां रुॻो एतिरो सब्र कयो जो मूसा जो निकाह थी वञे। मूसा खे जेकॾहिं भाई अची वञे त पोइ अफ़गान छो थो हरुबरू छोकिरी जी ज़िंदगी ख़राब करे? त पोइ वठी हलो सूबेदार साहब। मां बि ॾिसां त न इहा कूड़े केस में कीअं थी दुरू ऐं मूसे खे फांसी अचे। सुठो न आहे कयो मीर। तुंहिंजी दुश्मनी त मूंसां हुई। मूसा त तुंहिंजो दोस्त हुयो। पोइ तो हिन सां ईअं छो कयो? मूंखे ख़बर आहे नवाब खान त तूं मूसा जो केतिरो सॼण आहे। असल मलाखड़ो त हाणे मचे। मूसा के हर हाल में ज़मानत ते बाहर आणो पवंदो। अकबर ख़बर नथी पए त शेर अली जे मथां आख़िर गोली हलाई त हलाई। बाबा ने गोली जंहिं बि हलाई पर दुश्मन त असांजो ज़ख़्मी थियो न। जेको बि थियो आहे सो ग़लति थियो आहे। जंहिं बि इहो अकबर कयो आहे पक ॼाण त उहो असांजी दुश्मनी जी बाहि खे वधीक भड़काइण थो चाहे। ईअं त आहे बाबा साईं, पर शेर अली असांजो दुश्मन त आहे न। अकबर दुश्मन जे लाइ बि दुआ घुर त इन दुश्मन खे मौला वॾी हयाती। जेकॾहिं इहो दुश्मन मरी पियो त पोइ अकबर असां दुश्मनी कंहिंसां कंदासीं? कंहिंसां जड़ा वारींदासीं? तव्हांजो छा अंदाज़ो आहे बाबा साईं त शेर अली खे ज़ख़्मी करण वारो केर थो थी सघे? वाजिद इहो कमु त आहे वॾे शैतान जो। उन्ही खां सवाइ ॿियो इहो कमु केरु थो करे सघे? वॾा इन जो मक़सदु त नवाब खान असांजी दुश्मनीअ खे बाहि जी भड़काइण थो चाहे। आख़िरी में इहो सॼो कमु नवाब खान जो थियो।
नथो चाहे तो कुतर में अमन अमान थी, चाहे तो इहो तमाशो वधीक थिए ऐं ॿार बि इहो तमाशो ॾिसे। ओॾा मीर ऐं बावल ऐं मूंसा खे विड़ाए छॾियो अथई, एॾा शेर अली ऐं असांखे विड़ाए छॾियो अथई। अकबर शेर अली मुंहिंजो तमामु वेझो दोस्त हो, बिल्कुलु ईअं जीअं मीर ऐं मूसा। पर नवाब खान जीअं मीर ऐं मूसा खे विड़ाए छॾियो, ईअं ई अकबर असांखे विड़ाए। पोइ मुंहिंजी इहो ताक़त आहे शेर अली जो गिरफ़्तार कयईं त असांजा विछा वधी विया ऐं इहा नफ़रत जी बाहि ईअं ई असांजे विच में भड़की। हाणे जेकॾहिं मूंसा जेल खां ॿाहिरि आयो न, पंहिंजा होश विञाए पोइ ईंदो। इहा ई दुआ करे छॾल त मूसा खे फाही अची वञे। जेकॾहिं मूसा ॿाहिरि निकितो न त पोइ असां कोन बचंदासीं। बख्शल खुदा करे त इन मूसा खे फाही अची वञे। जेकॾहिं के फाही न आई न, जेल मां आज़ाद थियण वक़्तु मां उनखे उते जो उते पूरो कंदुसि। हाणे जेकर केस मज़बूत न थियो न त पोइ नवाब खान मूसा खे ॿाहिरि आणण में देरि ई न कंदो। सुडल, जेकॾहिं असांजो केस कमज़ोर थी वियो न, तब मां कसम खणी थो चवां त इन मूसा खे हाज़िरी में कोर्ट जे अंदरि उते जो उते पूरो कंदुसि, छो त मां पंहिंजी भेण जे कातिल खे हरगिज़ माफ़ नथो करे सघां। मीर मूंखे शक हुयो त तुंहिंजी भेण खे अगवा करे मारण वारो इहो मूसा आहे। इहा ॻाल्हि मां हुन वक़्तु कयां त तूं मूं ते इतबार न करीं। मूसा बि नवाब खान वांगुरु चाल खेॾणु सिखी वियो आहे। हिकु तरफ़ मुंहिंजी भेण खे अगवा कयईं ऐं ॿी तरफ़ मूसा गॾिजी अगवा करण वारनि खे ॻोल्हींदो रहियो ऐं मूंखे दिलासा ॾींदो रहियो त मीर परेशान न थी, असां उन्हनि कातिलनि ताईं पहुची वेंदासीं। पर मां उनखे सम्झी न सघियसि। अॼु ख़बर पई त मूसा बि नवाब खान वांगुरु शातिर। आ वक़्तु छा कई शेर अली? हा बाबा साईं, उहो इस्पताल में आहे। हाणे सिजावल ऐं शेर अली जा हथियार हिक ॿिए ते सिधा थी वेंदा। उहे हाणे हिक ॿिए खे पाण ई पिया तोरींदा। तव्हां ॿियो हुकुम कयो बाबा साईं। मीर खे जेतिरो असांखे इस्तेमालु करणो हुयो करे छॾीसीं। हाणे मीर जो कमु तमामु थियणु घुरिजे। मीर खे लेटाइण में देरि न लॻंदी बाबा साईं। तव्हां थोरो सोचे वठो, मता अॻिते हली असांखे कमु ॾियो। मीर जो हाणे ज़िंदा रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे, इन करे जेतिरो जल्द थी सघे मीर खे पूरो करे छॾियो। ॾींहं ॿिनि में मीर जो लाश पुलिस खे मिली वेंदो। तव्हां ॿियो हुकुम कयो बाबा साईं। 2 ॾींहं, इन खां वधीक मोहलत न। सिर्फ़ु इन्हनि 2 ॾींहंनि में मीर खे ख़तमु करे छॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, मां हींअर खां ई मीर जे पोयां लॻा थो। मीर जे पोयां वञण जी ज़रूरत ई कान्हे का, छो जो मुंहिंजो हमरा मीर सां गॾु आहे। तूं रुगो जाइ ॿुधाए त मीर खे किथे वठी अचिणो आहे। तव्हांजो हमरा? पर कहिड़ो? तमामु जल्द तूं हुन माण्हू खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसो। कहिड़ो मुंहिंजो माण्हू मीर सां गॾु आहे। तूं हथियार में बारूद भरे छॾ। तुंहिंजी ॾसियल जाइ ते मुंहिंजो हमरा मीर खे वठी ईंदो। हीर उतां बचण न घुरिजे। बचूं अॼु ॾाढो ख़ुशि आहियां, ॾाढो ख़ुशि आहियां। अॼु सफ़ा लीमो मिठो आहे। मोआ, तूं हाणे ख़ुशि आहे न? ख़ुशि थी, छो त तुंहिंजे दिलि जी मुराद हाणे पूरी थी आहे। हा बचूल, अॼु ॾाढो ख़ुशि आहियां। हाय हाय, हिकु न्याणीअ जो घर बर्बाद करे तूं ख़ुशि पियो थिए। इहे ख़ुशियूं तोखे केसि ताईं रास ईंदियूं? अदी हिंजे ख़ुशि थियण सां ऐं रोअण सां असांखे को बि फ़र्क़ु नथो पवे। मुंहिंजो घर उजाड़ण वारो मीर आहे। मूं त मीर खे पंहिंजो हमदर्द सम्झो हुयो, पर मीर ही मुंहिंजी ख़ुशियुनि जो कातिल निकितो। मूसा मीर जी भेण खे मारे थो त छा मीर उनखे बश्क करे छॾींदो? मूसा ॾिंगो ज़रूर आहे, पर मीर जी भेण जो हू कातिल नथो थी सघे। मूसा अगर मीर जी भेण जो कातिल न हुजे हा त मीर हुन सां कॾहिं बि नाइजाज़ी न करे हा। इहा सॼी रांदि नवाब खान जी रचायल आहे, पर इन रांदि खे कोई सम्झे बि कोन थो। हा दी, तूं सही थी चवे। इहो नवाब खान मुंहिंजी शादी किथे बि न थियण ॾींदो। भला तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त नवाब खान सां तूं ई निकाह कर, पोइ वरी मूंखे न चइजां कीअं माना। इहा अॼु ॻाल्हि कई अथई, आईंदा इहा ॻाल्हि कंदे न
त ज़बान काकड़े खां छिके कढंदीसांइ। तूं मुंहिंजी ज़बान कढंदी, मां चवां थो चुप कर। बस हाणे वधीक असांखे होश मां न कढ, न त असां ॿई भेणूं मिली लठूं खणी तुंहिंजी गंज कुटींदासीं। निभागियूं होश मां निकिरी वियूं आहिनि, कन किथे पेस थो, लीमा पेर ठाह। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।